अस्सलाम वालेकुम दोस्तों तो तव्हां छा कॾहिं सोचियो आहे त क्वांटम सुपरपोज़िशन छा आहे ऐं क्वांटम सुपरपोज़िशन जे उसूल तहत क्वांटम कंप्यूटर्स कीअं कम कनि था। अचो त अॼु इन ॻाल्हि खे सादनि लफ़्ज़नि में सम्झूं। मिसाल तौर कंहिं ढंढ ते वेही करे ॿिनि जॻहियुनि तां तव्हां उन ढंढ जे पाणी खे डिस्टर्ब कंदो त उन ढंढ में जेके लहरूं पैदा थींदियूं ऐं उन लहरुनि पैदा थियण में जेको हिकु नमूनो पैदा थींदो त उनखे पाण चवंदासीं सुपरपोज़िशन। यानी कि मुख़्तलिफ़ जॻहियुनि मां लहरूं ट्रेवल करे हिकु ॿियो फॉर्म ठहनि त उन फॉर्म खे पाण चवंदासीं सुपरपोज़िशन। दोस्तों क्वांटम मैकेनिक्स में भी इलेक्ट्रॉन ऐं फोटॉन अहिड़ो रवैयो रखंदा आहिनि, यानी कि हिक ई वक़्त में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूद हूंदा आहिनि। हिन जो मशहूर एग्जाम्पल साइंटिस्ट श्रोडिंगर इक्वेशन में ॿुधाईंदा आहिनि। श्रोडिंगर इक्वेशन में साइंटिस्ट इहो ॿुधाईंदा आहिनि त इहा हिक ई ॿिली हिक ई वक़्तु ज़िंदा भी आहे ऐं मुर्दा भी आहे। सुपरपोज़िशन को तसुराती किस्सो न आहे, हिन जा काफ़ी सबूत मौजूद आहिनि। नंबर पहिरियों हुन ते एक्सपेरिमेंट थियल आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट। यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट में साइंटिस्ट छा कंदा आहिनि, ॿिनि स्लिट जे ज़रिए फोटॉन्स या इलेक्ट्रॉन्स खे शॉर्ट कराईंदा आहिनि त उन शॉर्ट जी सूरत में स्क्रीन ते डिस्ट्रक्टिव या कंस्ट्रक्टिव इंटरफेरेंस अची वेंदो आहे, जेसीं ताईं साइंटिस्ट हुनखे मेजर न कनि। हिन एक्सपेरिमेंट जो मतिलबु इहो आहे त लाइट हुजे या इलेक्ट्रॉन, जॾहिं पाण हुनखे ऑब्ज़र्व नाहियूं कंदा त हू हिक ई जॻह ते या हिक ई वक़्त में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूद हूंदा आहिनि। जी हाँ, ही क्वांटम मैकेनिक्स जो हिकु क़िस्म जो जादू ई तव्हां चई सघो था। जॾहिं क्वांटम सुपरपोज़िशन जी ॻाल्हि हलंदी आहे त तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो क्वांटम सुपर कंप्यूटर्स। जी हाँ, क्वांटम सुपर कंप्यूटर्स हिकु अहिड़ा कंप्यूटर्स आहिनि जेके असांजी आम ज़िंदगी में जेके असीं कंप्यूटर इस्तेमालु कंदा आहियूं उन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। उन में हिकु क्वांटम मैकेनिक्स जो उसूल अप्लाई कयो वेंदो आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं क्वांटम सुपरपोज़िशन। क्वांटम सुपरपोज़िशन में पाण इहो पढ़ियो त का बि शइ हिक ई वक़्त में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थी सघे थी। त क्वांटम कंप्यूटर्स में जेके भी प्रॉब्लम्स साइंटिस्ट सॉल्व कंदा त उहे एक्सपेरिमेंट असांखे जल्दी रिज़ल्ट ॾींदा, छो जे करे क्वांटम कंप्यूटर्स में सिंगल क्यूबिट जे बदिरां डबल क्यूबिट्स ते उहो कमु कंदो आहे। हिन खे क्यूबिट्स खे तव्हां ईअं ई सम्झो त जीअं असां अखर मिलाए करे लफ़्ज़ ठाहींदा आहियूं त क्यूबिट्स बि बेसिकली इंफॉर्मेशन ईअं ई ठाहींदो आहे। जीअं त आम कंप्यूटर्स में ईअं हूंदो आहे त कंप्यूटर या 0 क्यूबिट या 1 क्यूबिट ते कमु कंदो आहे, पर सुपर कंप्यूटर्स सुपरपोज़िशन जे उसूल तहत उहो 3 क्यूबिट्स ते एट अ टाइम कमु कंदो आहे। तव्हां हिकु एग्जांपल ॾिसो त हिन गेम में जॾहिं को बि शख़्स हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचणो हूंदो त हू इलाही मुख़्तलिफ़ रस्तनि मां गुज़री करे बाद में ख़बर पवंदी त हिकु फाइनल रस्तो कहिड़ो आहे, त हुनखे ओसि ताईं पहुचण में काफ़ी टाइम लॻंदो ऐं महिनत लॻंदी। पर उन जॻह ते जेकॾहिं तव्हां सुपर कंप्यूटर्स ॾिसो त सुपर कंप्यूटर्स 1000 पॉसिबिलिटीज़ आणींदो उन शइ खे क्रॉस करण जे लाइ। त हिन वीडियो में तव्हां ॾिसो त सुपर कंप्यूटर्स या क्वांटम कंप्यूटर्स कीअं शइ खे हल कंदा, यानी कि फ्यूचर में जेका क़ौम जेको मुल्क सुपर कंप्यूटर ठाहींदो उहो ई इकोनॉमी खे कंट्रोल करे सघे थो, छो जे करे सुपर कंप्यूटर्स असांखे हज़ारनि सालनि जा मसइला असांखे सेकेंड्स में हल करे ॾींदो। त क्वांटम सुपरपोज़िशन जो हिकिड़ी एप्लीकेशन इहा साइंटिस्ट इस्तेमालु कंदा आहिनि। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी।